टंडो गुलाम अली जे केटी रोड ते पसंद जी शादी कंदड़ नारी परवीन खासकेली खे पंहिंजे ई मुड़ुस लालच में अची क़तल कयो ऐं बाद में पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ लाश अदावत हेठि हिकु इमारत जे बाथरूम में पूरे छॾियो। इहो अफ़सोसनाक वाक़ियो उन वक़्तु वाउखो थियो जॾहिं पूरियल लाश बदबू करे वियो ऐं पोइ इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतलाह ॾिनो। पुलिस जी मौजूदगीअ में अदावत हेठि इमारत जे बाथरूम में खोटराई कई वई त परवीन खासकेली जो लाश हथु आयो। परवीन खासकेली जे वारिसनि जॾहिं लाश जी सुञाणप कई त पुलिस हरकत में अची वई ऐं कार्रवाई करे नारी जे क़त्ल में मुलविस मुड़ुस आबिद मकराणी खे संदसि वालिद सां गॾु गिरफ़्तार कयो, पर जवाबदार जे एतराफ़ी बयान खां पोइ संदसि वालिद खे आज़ादु कयो वियो। पुलिस मातली अस्पताल में पोस्टमार्टम बैदि नारी जो लाश वारसनि हवाले कयो ऐं पोइ जनाज़े निमाज़ अदा करे लाश वॾे पेड़ वारे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। मक़तूलनि जे भाउ एहसान खासकेली जी फ़रियाद ते पुलिस नारीअ जे मुड़ुस आबिद मकराणी ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो आहे। नारीअ जी लालची जवाबदार सां 4 साल अॻु पसंद जी शादी थी, पर जॾहिं आबिद मकराणी खे ख़बर पई त परवीन खे 40 लख रुपया मिल्कियत जे हिसे मां मिलिया त लालच में अची ज़ाल खे टीक मया ऐं बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। भेण खे बेगुनाह मारे वियो आहे। असुल इन मिल्कियत हुई पंहिंजे वालिद साहब जी, उनजे कबाइण लाइ उनखे 40 लख मिलिया हुआ। उनखे कबाइण लाइ वॾो ज़ुल्म कयो आहे। हाणे असांखे ॿियो कुझु न, इंसाफ़ खपे। असांजी कंहिंसां दुश्मनी आहे कोन, जेको असुली दुआरी आहिनि उन्हनि खे सज़ा मौत खे, इहा ई असांजी अपील आहे। जवाबदार आबिद मकराणी पंहिंजो ॾोह लिकाइण लाइ मक़तूल ज़ाल जी किरदार कुशी करण जी कोशिश कई ऐं साहुरनि खे ॿुधायो त हूअ ॿियो भेरो पसंद जी शादी करण लाइ घरां निकिरी वई आहे। परवीन खासकेली सां पेश आयल हियांव ॾारींदड़ वाक़िए ते इलाइक़े में ख़ौफ़ जी लहर पखिड़िजी वई आहे, जॾहिं त नारीअ जे पोयरनि सां ताज़ियत जो सिलसिलो बि जारी आहे। सही चवंदा आहिनि त खून ऐं खथूरी लिकी नथा सघनि। लालच में अची नौजवान ज़ाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार आबिद मकराणीअ न त मिल्कियत फबाए सघियो ऐं न ई वरी पंहिंजो ॾोह लिकाए सघियो।